हासन रतोदेरो में एक नींगरी खे मॉन्की पॉक्स हुजण जो शक ज़ाहिर थियो आहे, जंहिंखे तालका अस्पताल पहुचायो वियो आहे। तफ़सील मालूम किथां यूनिस सुमरो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रतोदरो बाईपास भरिसां वाक़िअ ॻोठ शहमीर भट्टीअ खे रहवासियुनि 16 सालनि जी नींगी नायला हीअ गुलशन भट्टीअ खे मिंकी बॉक्स जे ख़तरनाक बीमारी हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नींगीअ खे तालका अस्पताल रतोदरो में दाख़िल कयो वियो आहे। नींगीअ खे बर वक़्तु चेक कंदड़ डॉक्टरनी जो चवणु हुयो त संदसि जे जिस्म ते फलूकड़नि जा निशान ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बैदि खेसि तिबी जांच लाइ तालका अस्पताल रतोदरो आंदो वियो, जिते डॉक्टरनि नींगीअ खे मिनी पॉक्स हुजण जो शक ज़ाहिर कयो आहे। नींगीअ खे गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां तेज़ बुखार ऐं जिस्म ते फलूकड़नि जे निशान जहिड़ियूं अलामतूं हुयूं, जेके मिंकी पॉक्स सां मुशाबियत रखनि थियूं। ॿिए पासे नींगीअ जा सैंपल वठण लाइ डॉक्टरनि जी टीम तालका अस्पताल पहुची रही आहे। नींगीअ जा सैंपल वठण बैदि ई हतमी रिपोर्ट जारी कई वेंदी, जॾहिं त उन सिलसिले में इहो बि मालूम थियो आहे त नींगीअ जे घरापाचनि जी पिणु टेस्ट वरिती वेंदी। जी यूनिस सुमरो, महिरबानी तफ़सील ॼाणण जे लाइ।